कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं। टांडन तां गुज़रंदो? हाँ, न रोकियवसि, रोज़ तंग करे मारियनि। हाणे ख़बर पयसि गुज़री ॾेखारे टांडन तां। केरु गुज़रंदो टांडन तां? निहार ॿियो केरु? छो त फ़ैसिलो थियो आहे पत ॾींदो, टांडन जी चरीअ मंझां गुज़रंदो। न न, ॿियनि जी इज़त में हथ विझंदो त ईअं ई थींदुसि न। ला 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 ला। यार हा कंदो आहे त न कर न आहे कंदो, ऐं जे न कर कंदो आहे न त ज़मीन उथली बंदि थी पवे, पर हा न आहे कंदो। तूं दोस्त गॾु कर, मां बि दोस्त घुरायां थो, नूरे नांग ॾे बि नियापो कयां थो, पोइ कयूं था बाग ते हमिलो। जाटे जी मेहमान कारो से पानी संभाले गला, तू ककड़ो कडी ने कुत्तन के कराया निकुल पिछे छाची ये न मिर्चन वारो डंडो मथे में। मिर्चन वारो डंडो ॾींदी जो खाराई थी, अञा सुॾकंदी अञा रुअंदी जॾहिं म्यार टांडन तां गुज़रंदो। हां हां ये चवे छाची मोर ॾिठो थी पंहिंजो जो म्यार के टांडन तो थी घुमाए। ॾिस जाए सरदार अहमद खान जो फ़ैसिलो आहे। छा? हाँ, फ़ैसिलो थियो आहे। ॾिसां त कीअं नथो टांडन तां पजरे। कोड़ीअ जी ख़बर कान्हे, कोड़ी ॼाणे कम ठाण न की जाण। हा अॻिते चवंदमि सोट। ठीकु आहे, चङो हाणे मां हलां। सदके सदके हाँ कौड़ी छा थी करे? कुंडी वारी बिजली तो बाई, सोच में मता छाट लगे त काने सा कुंडो हटाया। तू कोड़ी सा धोखो तो करी, कोड़ी जाने कम ठाण न की जान। हाँ अड़ी बिजली विचरंदी तो फत कंदुस त जरूर न, बिजली किरे फत का भी न। कमाल थी करे कोड़ी। तरस त तोखे ॾिसां, बिजली किरी थई, शर्म न थो अचे इए कंदे। अड़ी मता वेझो अची फतू त फडो न त जडे जो जडो। तू मंसूर के सुञाणे न? जी लीडर है। तोते हिकु कम थो रखां। हुकुम कयो। मंसूर के गोले गोली हणी छॾेसि, अहिड़े हंधि उछलेसि जिथां लाश बि न लभेसि। सालनि ताईं कंहिंखे सुध ही न पवंदी त मंसूर काॾे वियो? हा, असांजे खिलाफ तो थे, बाहे तो असांजे खिलाफ। लीडर इहा बि तुंहिंजी डर, साथी असांजो वसायो अथई शहरियार जो दर। तूं वञ शहर झंग जर बयाबान गोले सुमारे सबदी निंड। वञा थो ऐं हींअर खां खणांसि थो पेरो, मिलंदे हूंदो मौत जे वात में। ये तव्हां वञो। अमीरड़ा शिरक न, शिरक तॾहिं जॾहिं झिरकीअ खे जाटो लॻे। ज़बान संभाले ॻाल्हाए में यार, असीं आहियूं लीडर, सोके पुराणा सां तो ईअं ॻाल्हाए। आहिस्ते ॻाल्हाए, वात वारी कुआरी आई न त साथी लगाम बि न चाढ़े सघंदई। जुड़िया आहीं छा? हाँ, झिरकी जाटे जी मेहमान म्यार मतां मतां विख खई थई। ॾिसे थो न महल जी आहे, जंघूं गोॾनि खां गुम हूंदई। तोखे ॿुधाइण आयो आहियां, कन खोले ॿुध। मेहार लिकी नाहे लड़ंदो, ललकारे लड़ंदो आहे, ऐं पोइ सिसियूं लड़ंदो आहे, सिसियूं। तूं जेल में चई वे त सनाला ऐं मोहबत वंड ते विड़िया आहिनि, हा न? सनाला मोहबत खे मारी थो। हा हा, ये दुश्मन साड़ करे मूंसां न लड़, किथे ये दुश्मन बे पार न मोकले छॾनी। मां पर मतरियो न आहियां, सोचे वीचारे कदम खणंदो आहियां, न त जेल खां निकिरंदे तुंहिंजो जिस्म ॿ हुजे हा। मां तो चवां त अमीर मूंखे ॿुध, न त ॿुधण खां अॻु में बूसाट जी विधे। मां चङी पर जांच कई आहे,
तो मुझे भाव मोहब्बत जे खून में तुझा हथ लगे रहने मोहब्बत ही सनावला वारन जो वंट अमीर तो फबायो तो ये सजी शरारत हिन नालो छातस नालो सवलो तस्जिया मुते साबित थे त मां वंड जी डवण खून जा बखून भरे ॾियण लाइ तयार आहियां मुखे साबिती मिली वई आमिर मुसा टाल मटोल कई न तुझो टेट न हुई घणो तो म्यार मंज को करणो थी कर वञी कुही वंजा मुखे मां शहरयार न आहियां जो मुखे धमकाइण निकितो आहे असीं आहियूं लीडर सो बि पुराणा असां सां न टकाए त मुंह न थी वञे तू मुखे मुंज कने हां मुखे मैं जानो चित्ते विझंदो से बस त म्यार खोड़ थस खबर पवेस त मुहाडो के अटकायो थस सुभाणे ताई बाग में ॾिसाए जेकॾहिं मूंखे बाग में नज़र आए न त ये उभा पूरे छंद साए थिरकी जाते जी मेहमान अच सुनाला सिधी जंग में हार खाई वेंदे बाग हले वेंदो शहरयार ॾे लीडर सियासत कंदो आहे ऐं चाल खेॾंदो आहे हा मेरा सब मौजूद आहिनि शाह ॾियण जी देर आहे राजा फतू बी खबर दे साहब पहिरीं ख़बर त वठ न पोइ ॿी ख़बर फदू त फदो न त जॾे जो जॾो पते खां अलावा ॿियो को धंधो कंदो आहीं या न साईं फॾो को धंधो आहे छा मूंखे त लॻे थो तुंहिंजो धंधो ई फॾो आहे साहब इहो छा थो चवे ग़लति कयो जॾहिं खां हिते आयो आहियां तुंहिंजो कंहिं न कंहिं सां फॾो आहे कहा अथई रुगो फैसलनि ते या दंड चटिन ते साहब तोसां फॾो कयो अथमि मूंसां जो फॾो कंदे छो कंदुसि फॾो पोइ साहब हक़ी ॻाल्हि त कंदुसि न कहिड़ी जन्नत ॿुधायो त तो पंहिंजे एसाए खे चयो छा चयो त में असांखे जन्नत खे था चई सघो मां डीपीओ साहब ताईं बि वञी सघां थो तूं त फॾो न त जॾे जो जॾो तोसां त पुॼण लाइक़ु आहियां पर ख्वारी नथो खणणु चाहियां फतू साहब ख्वारी जी ॻाल्हि त मूं लाइ आहे न तूं ॿुधाए का छोकिरी छो पाण ते इल्ज़ाम खणंदी कुझु हूंदो तॾहिं त कुझु थींदो आहे न फराज़ मूंखे अगवा कयो संदसि कब्ज़े मां लिकी निकिती आहियां अगवा करण वारो सवलो छॾींदो वरी बि साॻी ॻाल्हि साहब अगवा वारो भॼी या निकिरी नथो सघे साहब जन्नत बि हयाती दाव ते लॻाए निकिती आहे या केस दाख़िल कर या तू ई फ़ैसिलो कर तू त फॾो न त जॾे जो जॾो मां वॾे न आहियां जो फ़ैसिलो कयां त पोइ केस दाख़िल करे चालान करीं साहब न त सम्झे थो मूंखे तो धमकी दी संतरी जी सर हिन खे 4 पर लाकअप कर त मथो चाहे केस साहब माना त जन्नत सही आहे न तू मूंखे चालान करे मुंहिंजी इज़त में हथ विझण थो चाहीं बाबा सिंधु गिदड़ न खाधी जो हथ लाहींदो साहब भली तोखे ॿधे मां पाण ई अख़बार में वञी बयान ॾींदसि त सूबेदार साहब जी नियत में छा आहे संतरी वॾे मुंशी खे चओ त हिननि जो बयान वठ ऐं एफआईआर दर्ज कराए जी जी सर वञो वञी केस दाख़िल करायो छॾो जान सचा वञो अड़जी विया हो साहब फदू त फॾो न त जॾे जो जॾो हल हल हलो हटाई हलो 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 बाक़ी बारा मंसूर जे बयान दिल ठारे छे किबला थी वेंदो अमीर बि बिना देर अंदर थोरी अटकल सां मंसूर केस जो पासो ई पलटे छॾियो किबला मंसूर बयान अहिड़ो ॾिनो हूंदो न थोरी अटकल सां हा बारा पर जज साहब इहो बि चयो त ईंदड़ हाज़िरीअ ते खेसि अचणो पवंदो ईंदो साईं जेसीं ताईं अमीर अंदर न थींदो तेसीं ताईं सुख जो साह न खणंदो मंसूर किबला अमीर वॾो शातिर आहे मंसूर खे माराए बि सघे थो उन करे उन जे बयान जी वीडियो ज़रूर भराए छॾिजे कोर्ट में बयान खां वधीक वीडियो आहे बेवकूफ़ कंहिं जाइ जा किबला भला वीडियो भराइण में कहिड़ी बुराई आहे ॾिसंदासीं इन ई ॻाल्हि खे बि अचो मूंसां
सरफराज तू पे पाने गिरफ्तार समझो। हाँ हाँ बे सरफराज तो एफआईआर दर्जा। एफआईआर जी। हेलो 2 मिनट छड़ियो तो तैयार थी अचा। शादी ना है जो तैयार तो थी थाने थानो अलग है थी। हेलो शहरयार मौला ये तो सोचे, शादी बजाय मुझे इज्जत में खलल जो तो सोचे। हिन का वधीक मौला जिलत छा होंदी। केतरो दरगुजर कयम, केतरो दरगुजर करया, माफी वरताई तब सागी मुनाफकी। वाकई मुखे नक कोने, न न आहे नक पितोबा है, गैरत पाए। वोट छड़ीस, वोट छड़िया या हिते रही दिल जो सूर दिल में पाले कढ़ा पेर शहरयार जा। हाँ मुखे हिते रही शहरयार सां मल करण खपे ऐं पंहिंजो पलांत करण घुर्जे। शहरयार जा कोड़ा खोड़ाया त ख़बर पवेसि। सजी उम्र शहरयार सां निभायम, इहो सिलो ॾिनाई। एतिरो हो त संदसि पीउ वफ़ात करे वियो, खेसि साथ ॾियणु शुरू कयुमि। अॼु निमक हलालीअ जो नतीजो इहो ॾिनाई। बाबा कहिड़ी परेशानी में आहियो? बस थोड़ी तबीयत सही न आहे। डॉक्टर खे ॾेखार न बाबा। न पाणे ठीक थी वेंदुसि। तबियत ख़राब थई तॾहिं सॼो ॾींहुं घर मां निकितो न आहीं। पाणे किथां ठीक थींदे बाबा? ठीक थी वेंदुसि पुट। तूं शहर जी ॻाल्हि कई हुई त लॾे हलंदे? न बस सोचुम थे, पर हाणे न हलबो, इते ई रहबो। थोरो होशियारीअ सां कढ बस टायर, ॾे बस टांडा। खड़को छा जो थियो? ॾिसां थी बाबा। बाबा वेठो आ। तुझा सोचा आहिस्ते में हार मुंहिंजे करे हलियो वञ। पहिरियों भेरो रोकी थी, तंहिंजे करे मोटी थो वञा मुंहिंजी सोणी। न त तुंहिंजो इहो मुंशी झिरकी चाटे जी महिमान।